टुनरी में बुस्टान में एक हफ़्ते का सड़ियल ट्रांसफार्म तब्दील न करण ऐं बिलनि में वाधू टैक्स ख़िलाफ़ शहर एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। ट्रैफ़िक मुअत्तिल थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण मूजिबि मुज़ाहिरीन चयो आहे त हफ़्ते खां ट्रांसफार्मर सड़ियल आहे, जंहिंखे तब्दील कराइण लाइ वापदा वारा ॻरी रिश्वत घुरनि पिया। दाहींदे थकिजी पिया आहियूं, पर केर बि ॿुधण लाइ तयार ई नाहे। हुननि चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत बेजा टैक्स बिलनि मां ख़तमु करे असांखे जीअण जो हक़ ॾे। ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो वसी कयो वेंदो। ॿिए पासे मक़ामी अॻवाननि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे ट्रांसफार्म जल्दी लॻाए ॾियण जी ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। सॻियूं भरिसां नवाड़ो शहर जे ॿाहिरां वोड़नि जे फसल मां पीरसन जो लाश हथायो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर मुहर्रम ख़ान मङणे जो मूजिबि इतला ते सॻियूं चौकी इंचार्ज सोहराब शहर ऐं वॾो मुंशी हिदायतुल्ला कुरैशी बर वक़्तु पहुची लाश जी सुञाणप शेरल चंडरी तौरु कई आहे। संदसि भाउ हुसैन बख़्श चंडरी चयो आहे त संदसि भाउ हीरोइन जो मवाली हुयो। संदसि मौत नशे वापराइण सबबु थियो आहे। हुननि जी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। खैरपुर जे ए सेक्शन थाणे जे हद फैज़ आबाद कॉलोनी में वापदा सेबको मुलाज़िम जे घर ते हथियारबंदनि जे हमले ख़िलाफ़ वारस ऐं वापदा मुलाज़िम एहतजाज कंदे ए सेक्शन थाणे आॾो गॾु थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि एहतजाज जी अॻवानी अली नवाज़, गुलज़ार अहमद, दाऊद अमानुल्ला ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरीन ॿुधायो आहे त गुज़िरियल राति फैज़ आबाद कॉलोनी में वापदा सेबको जे मुलाज़िम शहाबुद्दीन सुमंग जे घर ते 7 खां वधीक हथियारबंदनि हमलो करे घर ते सिधी फायरिंग कई, जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि चयो आहे त हमलो कंदड़ हथियारबंदनि में ॿिनि जवाबदारनि ग़ुलाम अकबर ऐं नौमान फुलपोटो खे घर धड़ियुनि सुञातो आहे। इतला ॾियण बावजूदि पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई ऐं न ई खेनि गिरफ़्तार कयो आहे। मुज़ाहिरीन SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त घर ते हमलो कंदड़ हथियारबंद जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ठुल जे रहवासियुनि खे पीअण जे मिठे पाणी जी सहूलियत न मिली सघी। शहरियुनि अॼु बि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद गोलो मूजिबि ठुल में पीअण जे मिठे पाणी जी स्कीम जो कमु रोलड़े जो शिकार थी वियो आहे। 2012 ईस्वीअ में मंज़ूर थियल 58 करोड़ 57 लख रुपयनि जी लाॻत सां वाटर सप्लाई स्कीम में करप्शन थियण ऐं कमु मुकमल न थियण जे करे ठुल जा शहरी पीअण जे पाणीअ खां महरूम बणियल आहिनि। जदोजहद एक्शन कमेटीअ जे सॾ ते मिठे पाणी जी स्कीम जी बहालीअ लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि सरवाण अब्दुल रज़ाक लाशारी, गुलाम हुसैन, लाल कुंडराणी, असगर अली लाशारी, इमामुद्दीन सरकी, हाजी सुलेमान ॿोड़ो ऐं ॿियनि चयो आहे त तालके जे नंढनि वॾनि शहरनि जा हज़ारे माण्हू ज़हरीलो पाणी पीअण सबबु केतिरनि ई मर्ज़नि जे वर चढ़ियल आहिनि। हाणे स्कीम मुकमल न थी त एहतजाजनि सां गॾु नेब, एंटी करप्शन, FIA, सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जो दर खड़काए असेंबली आॾो धरणा हंया वेंदा। खानपुर में गुज़िरियल ॾींहुं हिंदू नारीअ सां मुबैना छेड़छाड़ कंदड़ नौजवान विजय कुमार मथां खानपुर महर पुलिस वहशाणो तशद्दुद करे खेसि मर्डिंग करे छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर फिदा हुसैन मूजिबि खानपुर महर पुलिस मर्डिंग हालत में विजय कुमार मां हथ कढी वारसनि हवाले करे छॾियो। वारसनि पारां पुलिस मथां बासर हिंदुनि पारां पुलिस खे मुबैना रिश्वत ॾेई तशद्दुद कराइण जो इल्ज़ाम हंयो वियो। नौजवान मथां वहशाणे तशद्दुद जूं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थी वयूं।